साईं मुंहिंजा ॻाल्हि यादि अचे वई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार करे अचां। ॼण त हिकिड़ो शख़्स हुयो जंहिंजो नालो अवेस। पोइ उहो महादेव जो माउ खे चवणु लॻो त मूंखे मोकल ॾे ऐं मदीने पाक वञा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार करे अचां। मां चवणु लॻसि तूं मूंखे हिकिड़ो आहीं, तोखे मोकल नथी ॾेई सघां ऐं बीमार बि ॾाढी आहियां। अवेस खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुब बि ॾाढी हुई ऐं वरी माउ जो इहो जवाब जो ॿुधई त अवेस रोई पियो। पोइ अवेस उठ चाढ़ींदो हुयो। उठ छोड़े जंहिंमहिल रवानो थियणु लॻो त मां सॾु करे चयुसि, अवेस तोखे मां परेशान थींदे नथी ॾिसी सघां, तोखे मदीने पाक मोकल ॾियां थी, तूं मदीने पाक वञ, पर जे मस्जिद पाक में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजे त दीदार कयूं अचिजांइ, जे न हुजे त वापसि थी जांइ। सही हिन खे मां मोकल ॾिनी मदीने पाक ते। मदीने पाक हीअ अवेस रवानो थी पियो मंज़िल कंदो झंगलनि मां हेॾों होॾों कशाला करे वञी मदीने पाक वञी पुॻो मस्जिद पाक में। मस्जिद पाक में जो पुॻो त उन में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोन हुया। पोइ ॿ टे असहाब वेठा हुया। असहाबनि खां पुछा कयईं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काॾे विया आहिनि। पोइ उन्हनि चयोसि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर ते विया आहिनि, इंतज़ारु कयो मथां अचे वञनि। पोइ अवेस खे पंहिंजी माउ जी ॻाल्हि यादि आई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मस्जिद पाक में हुजनि त दीदार कयूं अचिजांइ, जे न हुजनि त वापसि थी जांइ। पोइ हुनखे पंहिंजी माउ जी ॻाल्हि इहा जो यादि अचे वई अवेस खे त पंहिंजी माउ जी ॻाल्हि खे लबैक करे अचे वापसी थियो पंहिंजे वतन पंहिंजे मुल्क अचे माउ वटि पुॻो। मां पुछियो अवेस खां त अवेस पुट जंहिंजे लाइ वियो हुई उन जो दीदार नसीब थी। अवेस रोई पंहिंजी माउ खे चयईं त मड़ तुंहिंजे हुकुम जो फरमाबरदार थियुमि, मां जंहिंजे लाइ वियो हुयुसि उन जो दीदार नसीब न थियो, तुंहिंजो हुकुम हुयो, तुंहिंजे हुकुम ते हली मां मोटी आयुसि। सही नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद पाक में आयो त असहाबनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो नौजवान आयो हुयो तव्हांजी पुछा करे ऐं वरी वापसी थियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि उन असहाबनि खे चयईं त इहो अवेस करानी हूंदो, जीअं माउ पीउ जो वॾो फरमाबरदार आहे इहो ई हूंदो। सईं उमर फारूक खे ऐं मौला अलीअ खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वञो इन खे ॻोल्हे, हीअ मुंहिंजी चादर बि ॾियो ऐं मुंहिंजा सलाम बि ॾियो। सईं हलंदा हलंदा विया मौला अली ऐं उमर फारूक इहे ॿई हलिया हलिया रवाना थींदा थींदा वञी उन जे मुल्क वञी पुॻा कि हमरा को पुछा कयनि त हेड़े आरे पारे अवेस करानी हिते आहे। पोइ उन हमरा चवनि ॿियो त अहिड़ो कोन्हे, हिकिड़ो हमरा आहे चरियो आहे, उहो ॿोरनि जा कपिड़ा पाईंदो आहे। पोइ मौला अली ऐं उमर फारूक चवनि त हा इहो ॾिसूं इहो ई हूंदो। हे साईं विया जो साईं त अवेस करानी उन जे हंज में माउ वेठी आहे, माउ जा कदम पियो थो धोए। साईं उमर फारूक ऐं मौला अलीअ जे वेझो थी चयुसि त अवेस तोखे मुबारकूं हुजनि, जंहिं जवान ते तूं वएं उन जवान हीअ तोॾे चादर मोकिली आहे ऐं पंहिंजा सलाम मोकिलिया अथई। साईं अवेस इहा जो ॻाल्हि ॿुधी अवेस खां ख़ुशीअ जा ॻोढ़ा माना अखियुनि में अचे विया अवेस खे। पोइ अवेस पंहिंजी माउ खे चवणु लॻो त अमड़ इहा तुंहिंजी दुआ आहे जो मूं वटि हे शयूं पुॼियूं। पोइ साईं पंहिंजी अमड़ जा अवेस कदम चुमणु लॻो। साईं मुंहिंजा हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणीअ ते पुॻी जीअं त पंहिंजी माउ जो क़दुरु कयो, जंहिंजी माउ जेरी आहे ज़िंदा आहे उन लाइ जीअर ई जन्नत आहे। पंहिंजी माउ जा क़दम चुमंदा कयो ऐं काॾे बि वञो त माउ खां मोकिलाए वेंदा कयो।
अंज मंज में बि ईंदव काॾों बि ईंदव ज़ाल ॿाल कोन पुछंदव, माउ हूंदव माउ पुछंदव, माउ इंतज़ारु तव्हांजे में हूंदी, राति ते अचो था देरि मदार ते बि माउ इंतज़ारु कंदव। अदा हाणे इजाज़त ॾींदा इरफ़ान कलोड़े खे, वरी कंहिं नई कहाणीअ सां मिलंदासीं। अल्लाह निगहबान।